हाणे तू मामे वारनि ॾे वञी थी न त मुंहिंजो रिश्तो पको कयूं अचिजांइ। हफ़्ते 10 ॾींहंनि में मुंहिंजे शादी जी तारीख़ वठियूं अचिजांइ। असुल 5 रुपया घटि तॾहिं बि कम खे पट पट। हा त पोइ ईअं था कयूं अबा जो तारे खे हिते था छॾियूं, तूं मूंसां गॾिजी हल जीअं मां तोखे परणायूं साण वतियूं अचां, ईअं न? सचो मां? वारो करे 5 रुपया घटि तॾहिं बि कम खे पट। फट हे भी थींदो घोट, पेट न पाले कोता धारे। तारीख़ त वतियूं अचिजांइ अमड़, अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। हाणे तूं हिन खे छॾ, तयारी कई अथई त घर खां कदम ॿाहिरि रख, बिस्मिल्लाह कर। मां भी दरवेश आहियां, दुआ कंदो साईं। तो जहिड़े दरवेश जे दुआ खां दुश्मन जी पिट भली। अमा हाणे हलूं? हलूं था बा, हलूं था पिया। माई भागुल खां त मोकलायां। अरे केड़ो जंग ते थी वने जो सभिनी खां थी मोकलाए? हां ये निकरी पो, यह गाल कैसा भी न कर। खुदा न करे जेकॾहिं भाणे तोखे संग न दे त माण्हुनि खे केड़ो मोह ॾेखारींदी। इहो मां पढ़ो कोन थी ॾींदी वञा पई त पुट जे लाइ मां संग वठण थी वञा। ईअं ई चवंदसि त वञा थी अते ॾे गॾिजाणीअ ते। ऐं हा दरवेश, जेसी ताईं मां नथी अचां सुबुह जो सवेर हिनखे उथारजांइ ढोलूअ खे त इहो खणी दॿो वञे, दर दर तां वञी लप अटे जी वठी अचे। अमरे मां जो पारो खणी पारो घरनि में वेंदुसि त माण्हू मूंखे बंदूक न हणंदा। वाड़ी आ मावा, मूं तोखे चयो परणाए की न पिनाए? घर में अंदर घेरण जो लाचार कोन थई अबा। न मां न मूंखां इहो कमु कोन पुॼंदो, मां पिनंदुसि कोन। हा त पोइ मां भी कान थी वञाए पई। अरे न मां न वारो कर, तूं वञ। इन शादीअ जे करे मां हिकिड़ो ॻोठ त छा पर 7 ॻोठ बि पिनंदुसि। वारो कर, जल्दी कर, मां 5 रुपया घटि पर कम खे पट। हाणे दुआ कजो त ख़ैर सां कमु थी वञे। हा मां भी दरवेश आहियां, दुआ कयां थो। तूं रुॻो हितां घरां पेर ड्राए। तुंहिंजे दुआ खां दुश्मन जी पिट भली। दुआ थो करे पियो। हल वारो कर मां टक्कर अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। उमेदी लगंदी वो गाना बधबा मोड़ में हार वो। वे अब्बा वे मुंहिंजी शादी थींदी, जल्दी कर, तूं बि ॾोकड़ कढ। 5 रुपया घटि तॾहिं बि कम खे पट। वारो कर। चाचा मूंखे पहिरियां पक हुई मूंखे पहिरियां त वलीअ वारा असां सां ठाह कोन कंदा, पर पाण मथां पुलिस जो ज़ोर घटाइण लाइ ड्रामो रचाईंदा। ठाह थे या न थे, पर तो त पंहिंजी ॾेखारी न। चाचा जेकॾहिं मां ईअं न कयां हा न त हू सम्झनि हा त असां हुननि खां ख़ौफ़ज़दा आहियूं। मुड़ुस बि असांजो मोल आहे ऐं निकंदा बि असां वटऊं। बसाणी बसे ख़बर आहे त तूं सभिनी खां वॾो मोस्तबर आहीं। तूं हुननि खां कोन थो डिॼी, पर हू था तोखां डिॼनि त। अदा मूंखे पूरी पक हुई त तूं फ़ैसिलो करे पोइ मोटंदे। तूं त जज़्बाती थी उथी हलियो आहे, हाणे छा थींदो? छा वरी छा थींदो? हुननि मुंहिंजे पीउ खे मारे छॾियो आहे अम्मा, मुंहिंजे पीउ खे। पाण वली वारा घर में सुकून सां वेठा आहिनि ऐं असां लिखंदा था वतूं। अलाए कीअं थो हुननि खे घरनि में रहण ॾियां। सुभाणे वञी थो DSP जो दर जलियां। ॾिसां थो त हू घरनि में कीअं था विहनि। वली तूं घर जो वॾो आहीं, जेको बि फ़ैसिलो कंदे असां सभिनीनि खे क़बूल थींदो। मुंहिंजी हैसियत त कान्हे, पर वरी मां तोखे सलाह ॾींदसि। तो खून बहा में
राणी जो संग ॾेई दुश्मनी ख़त्म करे छॾ। जन्नत तोखे ख़बर आहे त खून बाह में वींदड़ औरत जी हैसियत छा हूंदी आहे? इहो तूं थी चवीं त असां पंहिंजी जान बचाइण लाइ पंहिंजी भेण खे बाह में उछलाए छॾियूं? वली हू वेचारा ग़रीब आहिनि, राणी खे कुझु बि न चवंदा। हू तव्हां खां जान छॾाइण लाइ मिटी करण था चाहिनि। जन्नत जन्नत तूं सम्झी नथी। जेकॾहिं दुश्मनीअ खां अवल उन्हनि खे संग ॾियूं हा त उहा मिटी सघिजे हा। हिन वक़्तु जेकॾहिं संग ॾिनोसीं त सॼे ॻोठ वारा असांजे मथां खिलंदा ऐं चवंदा त वली दाद वारा डिॼी विया ऐं पंहिंजी जान बचाइण लाइ पंहिंजी भेण जो संग ॾिनो अथनि। माण्हुनि जो त कमु आहे ॿियनि तरफ़ खिलूं ऐं टोकूं करणु। तूं ॿियनि जे तरफ़ कन ई न ॾे। तूं पंहिंजे भले जो सोच। सावण खे खून बाह में राणीअ जो संग कोन ॾींदुसि। भली सावण पंहिंजो ज़ोर लाए ॾिसे। सावण वटि बाक़ी ॿ छोरा बचा आहिनि, रुस्तम ऐं रब्बू। जॾहिं उन्हनि खे पूरो कंदुसि न पोइ सावण जो दिमाग़ ठिकाणे ते ईंदो। ॿई खून करण खां पोइ छा असां औरतूं हिन घर में रही सघंदियूंसीं? माण्हू ॾह ॾह खून कयूं पंहिंजे घरनि में वेठा आहिनि ऐं तुंहिंजो वरी साह थो वञे। कुझु कोन थींदो, माठ करे वे। मर्दनि जे विच में टंग न अड़ाईंदी कर। नाज़ा, जेकॾहिं खून बहा में मुंहिंजो संग रबू खे ॾियनि हा त उहा ॿी ॻाल्हि हुई। इहा त मूंखे बि ख़बर आहे त तूं रबू सां प्यार कंदी आहे, पर मां हिन वक़्तु रुस्तम जी ॻाल्हि कयमि। नाज़ा, हिन घर खां त मां उते ख़ुशि रहंदसि। इहा तुंहिंजी भुल आहे राणी। खून बाह में वेंदड़ औरत जी ज़िंदगी टांडनि मथां गुज़रंदी आहे। असांजे ॻोठ में बि हिकु औरत जी शादी ईअं ई खून बाह में थी हुई। हुन वेचारी जे मथां एॾा ज़ुल्म थिया, एॾा त ज़ुल्म थिया जो हुन ज़हर पी पाण खे मारे छॾियो। पर मूंसां ईअं कोन थींदो नाज़ा। मुंहिंजा भाइर ॾिंगा आहिनि। जेकॾहिं हू मूंसां ज़ुल्म कंदा त छा मुंहिंजा भाइर उन्हनि खे छॾे ॾींदा? उन औरत जा बि भाइर तुंहिंजे भाइरनि खां वधीक ॾींगा हुया। पर तोखे ख़बर आहे राणी त खून बाह में वेंदड़ औरत लाइ मर्दनि कहिड़ा उसूल ठाहे रखिया आहिनि? न राणी, खून बाह में वञण खां पोइ तूं हिन घर जे लाइ मरी चुकी आहीं। न तूं हिते मिलण अची सघंदीअ ऐं न तुंहिंजा भाइर तोसां मिलण ईंदा। न न, पोइ इहा शादी मां न कंदसि। मां ज़हर खाई मरी त सघां थी, पर खून बाह में कोन वेंदसि। अदा, तू कावड़ के छड़ अच वे मानी खा। न भाजाई, मां मानी कोन खाईंदुसि। मुंहिंजी बुख मरी चुकी आहे। चाचा चाचा, मूं तोखे पहिरियां ई चयो हो मूं तोखे पहिरियां ई त वली वारा पुलिस खे हथ कोन ईंदा ऐं न ई हू असांखे सवत ॾींदा। जेकॾहिं तूं पहिरियां ई मुंहिंजी सलाह वठी आ न त ॿिनि ॾींहंनि में इहे वली वारा मां तोखे तुंहिंजे पेरनि में झुकाए ॾियां हा। तोखे त शौक़ आहे न छेड़े जो, पर मां चाहियां थी इहो दुश्मनी ख़त्म थिए। अम्मा,
अम्मा फैसलो बि तॾहिं थींदो जॾहिं वली वारा असां सां सची दिलि सां राज़ी थियनि। हू असांखे बेवकूफ़ कंदा था वतन ऐं चाचो सम्झे थो त वली वारा असां खां डिॼी विया। सोट हाणे तूं ई खणी ॿुधाए त छा कयूं? रुस्तम वली दाद वारनि खे कमज़ोर करण जे लाइ मां तुंहिंजी हर सलाह मञण जे लाइ तयार आहियां। ॿुधाए छा कयूं? चाचा जेकॾहिं असां जबल खे उतां पादर हणी भॼायूं त वली वारनि जो माल बि बुख मरंदो ऐं उन्हनि जो फसल बि सुकंदो। पोइ वञी वली वारनि जो दिमाग़ ठिकाणे ते ईंदो। बाक़ी हिन महिल त उन्हनि खे का बि परवाह कान्हे। हू घर या वरी कंहिं दोस्त वटि आराम सां सुता पिया आहिनि। ठीकु आहे, सुबुह सां पहिरें हली जब्बार ऐं बिजार वारनि खे इज़त सां था हली सम्झायूं। जेकॾहिं न मञाऊं न त पोइ ॾाढा ॾिख रखंदासीं। अदा इन कम लाइ पोइ तूं ई वञ। जेकॾहिं हिननि खे वठी वई न त हुननि मिसकीननि सां नाहक विड़ी पवंदा। कुझु कोन थींदो अम्मा, कुझु बि कोन थींदो। हाणे तूं घणी सियाणी न थी। जबल ओ दा जबल अलिया मानी खड़ी वञ। ये केड़ा तरीको है रुस्तम? तू परे हट। मुआ कुछ होश कर। निकल, मां चवां तो निकल था। लत्ता मफ्त में मार जी विंदे। होश कर रुस्तम, होश कर। और तुम सां ये पेश ना है वो तो खे चयम न त तू विच में नाच। अरे यार जबल अच रे असांजो कहिड़ो कमु परायनि मसलनि में अचलो ज़रूरत न आहे। जेकॾहिं वली खे ख़बर पई न तोखे जेरे पूरे छॾींदो। मारे विझंदा न, भल मारे विझनि। हिकु मुड़ुस मारियो अथव न, ॿ ॿिया बि मारे विझनि। मां चवां थी हितां निकिर। मां चवां थो निकिर हितां त कोई न पूरो। तू चई छा थो? मारी दे, मार मूंखे मार। तू इएं कान वणंदी आहे। रुस्तम मां तोखे चङो सम्झंदो हुयो। असां पुछड़ा आहियूं, पुछड़ा। नहीं असांखे तूं चङो सम्झ ऐं नहीं असां मां चङाई जी उमेद रख। आखिर तव्हां छा था चयो? हींअर वठो खाली करे वठो। पर छो? असांजो मुड़ुस मोन आहे ऐं असां नथा चाहियूं त केरु कहिड़े बि तरीक़े जी असांजे दुश्मननि जी मदद करे। उन्हीअ करे अॼु खां पोइ न ई तव्हां वली वारनि जे माल जी सार संभाल कंदो ऐं न ई वरी फसल जी। जॾहिं वल्लो वारनि जो माल बुख मरंदो ऐं फसल सुकंदो तॾहिं हुन जा दोॾा खुलंदा दोॾा। इहो ई बहानो मिलियो आहे हथ कढी वञा। मस त रुस्तम गैरत कई आहे ऐं वली दाद वारा बि हाणे होश मां निकिरंदा। मलाखड़ी मचण जो टाइम आहे ऐं मां टंग पियो अड़ायां।
ॾिसी छा थो हाँ निकिरी तो वञो तकड़ न कर। हल यार जबल हल। मां त तोखे पहिरियों ई चवां पियो त दुश्मनी हिकड़नि जी विच में असां छो पाता रखाऊं। हल हल हल। भादेई ओ भादेई अदी छॾ कावड़ खे अच वे। और चौथी हटी परे थियो मुखां। मुझे दिमाग तो फाटे कयां न तहां के पूरो। भादेई जेको थियणो हो सो त थी वियो। हाणे कावड़ मां छा थींदो? सॼी घिटीअ में ॻोठ वारनि जे साम्हूं छोरे मूंखे डोड़ायो आहे ऐं तूं थी चवी जेको थियणो हो सो थी वियो। अदीब ॿियो हाणे करे बि छा था सघूं? छा था करे सघूं? रुको वली खे अचण दे, वली खे अचण दे, पोइ तूं ॾिसजांइ। हां इन्हनि सां ठा उहे कोन्हे। पहिरियां हिन छोरे जो मां रत पींदसि उन खां पोइ ठाह कंदासीं। भादेई खुदा के मन इहा ॻाल्हि अदा सां न कजांइ। आऊं इहा ॻाल्हि कयां या न कयां सॼे ॻोठ ॾिठो आहे ऐं इहा ॻाल्हि तुंहिंजे भाइरनि ताईं पहुची वई हूंदी। ॼाण आया पोइ ॿुधाईंदसि न छोरे खे बि त जेको औरतुनि जे मथां बंदूक सिधो थो करे उहो मर्दनि खे बि मुंहुं ॾे न। भादेई हुननि जो हिकिड़ो माण्हू मरी वियो आहे त असांजी हीअ हालत थी आहे। थोरो सोच जेकर हुननि जो ॿियो माण्हू मरी वियो त असां सां छा असर कंदा? न न कुछ भी कोन थींदो। इहा त वली जी ठर हुई तंहिंजे करे हे ॻिची में पिया आहिनि। अलाह भलाई कंदो पर लॻे कोन थो त असां सां का भलाई थींदी। ऐं चवी थी तूं हाणे माठ कर वधीक मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कर। हाणे छा सलाह थी था? सलाह वरी कहिड़ी? हाणे रुस्तम खे पूरो करणो आहे। उन बेगैरत बेशरम असांजे नंगनि ते हथ खयो आहे। जेसि ताईं मां उन जा हथ न कपींदुसि तेसि ताईं मुंहिंजी दिलि खे सुकून कोन मिलंदो। छा हुननि असांजे औरतुनि मथां हथ न खयो? जेकॾहिं मूं खयो त वॾी क़यामत अची वई। तोखां उहो ॾींहुं विसरी वियो मां, विसरी वियो तोखां उहो ॾींहुं जॾहिं बली वारनि घर में धिका ॾेई तोखे तरे ॿाहिरि कढियो। पोइ पुट हुननि में तो में कहिड़ो फ़र्क़ु रहियो? बाबा इहा ख़बर जीअं ई वली ते पहुती न त हू माठ करे कोन वेंदो, सिधो हिते हलियो ईंदो। तो परेशान न थी। वो सब कम पक्को करे छॾियो आहे, पक्को। मां पाण हो चाहियां थो त वल्लू रुगो असां ॾांहुं रुख़ करे। बेवकूफ़ है चाचा, बेवकूफ़ है। समझाए छॾीसि। हुननि जा खून थियल आहिनि। वते थो पराए झेड़े में टंक अड़ाईंदो। पाण सां गॾु किथे मूंखे मारायो हुई मुर्गो। पर तूं मूं त न आई न। छो मथे में सूर विधो अथई? तुंहिंजो त पूरो प्रोग्राम ठहियल हो पर कुदरत वारे बचाए विधो। बचाए विधो। भला तुंहिंजी बि त ज़रूरत आहे। बस हाणे बस। आई तू त पंहिंजी मानी खणी अच। हुते त मानी नसीब कोन थी। बुख जी पासा वरता आहिनि। उठ वञ। अच वे खट ते ऐं मानी खणी थी अचां। न तुंहिंजो कॾहिं पेट भरियो आहे न कॾहिं भरबो।
अदा 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 है ॿुधाए थियो चाहे ख़ैर ताहे वञ भले साईं खे लोड 5 रुपया घटि तॾहिं बि कम खे पट। हाँ न फाड़दा ॿुधाए छा थियो आहे? माई तहां बि घणई ज़ुल्म कया आहिनि, वरी मूंखां थी पुछी त छा थियो आहे? इहो तो वारो मुड़ुस ऐं तो वारो ॾेर सावण खान खे मारण लाइ अचनि पिया, पर सावण खान बि पंहिंजो बंदोबस्तु करे छॾियो आहे। ऐं ॿी ख़बर ॿुध, तो वारो मुड़ुस ऐं तो वारो ॾेर पुलिस जे घेरे में अची विया अथई। अॼु बचा त न वाॼाया, हा कम खे पट पट पट। या अल्लाह साईं तूं ख़ैर कजांइ, पंहिंजी पनाह में रखजांइ। निकरण जी कर आहिर समो जा तो अनवर तोखे छॾे वञण ते मुंहिंजी दिलि कान थी चए। तू जिद न कर जिद, मां पुलिस की रोकिया तो। तो निकल वन जेकर वही पकड़ जी प्यास है ना तो क्या रूप ऐसा जो कोयो बाहर हो गए कुछ न कुछ कोया करे वठे पर पोइ मुड़ुस माण्हू थी मुक़ाबिलो कजांइ। जेकॾहिं पुलिस जो ज़ोर वधी वञे त हथ ॾेई जान छॾाए थिया, न त मारिजी वेंदे। जे हथ ॾींदे न त मां तुंहिंजी ज़मानत कराए वठंदुसि। जल्दी कर, मां हिन सां मुंहुं ॾियां थो। निकिर तूं निकिर। तो सवा असांजो केर बि सहारो न आहे। तूं ही पंहिंजी करम जी नज़र कर। तव्हांजी भलाई इन में आहे त पंहिंजी गिरफ़्तारी ॾियो, न त मारिया वेंदो। सूबेदार सुठो थियो त वापसि वञो, वापसि तो सजे तो मारिया वेंदो। मारो वलीदाद किथे आहे? अदा निकिरियो जेकर चली त मां हाज़िर आहियां, हाज़िर। वलीदाद किथे आहे? सूबेदार साहब वलीदाद तमाम परे निकरी वियो आहे, बाक़ी मां हाज़िर आहियां।
तू बेफिक्र रह वली दादा, मां पंहिंजी पूरी कोशिश कयां थो। मुझे भाउ खे कुछ भी न थियण घुर्जे, कुछ भी न। अल्लाह खैर कंदो वली, तू परेशान न थी, मां कुछ कयां थो। लख रुपया तो दी, अजकल तो लख रुपया में उजहा जो दुंबो भी न तो मिले। तू तो मानू मारायण जी गाल तो करी। तू पंहिंजी आखिरी गाल कर सूबेदार साहब। पंहिंजो फैसलो जल्दी बुधाए। जेकॾहिं इहा ख़बर मथे पहुची वई न, पोइ मां कुछ भी नथो करे सघां। चाचा, तोखे कंहिं चयो त जबल खे हेॾां छॾ? अबा, मुंहिंजी मञे थो जो मां रोकियां सां। मञे त असांजी बि कोन थो। जबल अचे थो, अबो ऐं तूं पाण में न विड़ो। अदा, छा थियो? अञा त पुलिस उते आहे, ख़बर न आहे अलाए छा करण वारा आहिनि। किथे सावण वारा मुक़ाबले जे चकर में मुड़सनि खे माराइण वारा त कोन्हनि। मां त चवां थो खुदा करे ईअं ई थिए। ये मोआ चंगा है। चाचा जमीन खपाईंदासीं, पंहिंजो ढगो ढोर खपाईंदासीं, पूरी पंहिंजी मिल्कियत खपाईंदासीं, पंहिंजो पाण खे लीलाम कंदासीं। पर हिन जो सिर अॼु ज़रूर खणंदासीं, ज़रूर। तॾहिं वञी असांजो हिसाब बराबर थींदो। पापा, रुस्तम खे छॾ, वधीक जेको तूं मुनासिब समझी उहो ई कर। पंहिंजे भाउ जे खूनीअ खे थो ॾिसां त अंदर में बाहि थी ॿरे, बाहि। पंहिंजो फ़ैसिलो जल्दी ॿुधायो, मूं वटि एतिरो टाइम न आहे। ठीकु आहे सूबेदार साहब, तोखे 5 लख रुपया ॾियूं था। भादे, का ख़बर पई? न, अञा सही का बि ख़बर नथी पए। पुलिस त कंहिंखे वेझो ई नथी अचण ॾे। अदी, कुछ तो ॿुधण में आयो हूंदो। ॿुधण में आयो आहे त पुलिस मुक़ाबलो ॿुधाए अनवर खे मारण वारी आहे। छा? अदा, अदा, राणी, अदा, राणी, 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 राणी उठी, राणी, राणी, राणी उठी, राणी, राणी उठी, राणी, 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 राणी उठी, राणी, राणी, राणी उठ, राणी। छा थो करे सूबेदार साहब? मां तव्हां सां आहियां। ही छा पिया कयो? रईस, को बि ज़ुल्म कोन पिया कयूं।
वठी हलोसि। वली वारनि जो चमचो ही असांजो फ़ैसिलो करे हा ऐं असां सां इंसाफ़ करे हा। अहिड़ा त असांजा कम ई न हुआ जहिड़ो मालिक असां ते एहसान कयो आहे। ॼण त वली अनवर खे नई हयाती मिली आहे। सॼो ॾींहुं साह मुठ में हो, ॼण त पुलिस रात जे रस्ते ते बीठल हुआसीं। भाॼी तॾहिं त चवां थी त अदा वारनि खे रोक, थोरी घणी तुंहिंजी त ॿुधनि था न। भाॼी जेकॾहिं अञा बि अदा वारनि खे तूं न रुकियो न त वॾो नुक़सान थींदो। असां सावण वारनि खे कमज़ोर समझो, पर मोह छितो थी पियो आहे। पा अटे जो सभु को खाए थो, हिन दौर में केर भी कमज़ोर ना है। बस घणा माण्हू असां वांगुरु सब्र में हूंदा आहिनि। जॾहिं हुननि जे सब्र जूं हदूं औरांग पियूं आहिनि न त हू पंहिंजा होश विञाए वेहंदा आहिनि। ऐं जेको माण्हू पंहिंजो होश विञाए उहो कुझु भी करे सघे थो। तूं सही थी चवीं, हिन वक़्तु सावण वारा पंहिंजो होश ई विञाए वेठा आहिनि। पोइ असांखे कहिड़ो होश में छॾियो अथऊं? असांजा बि होश हवास ख़ता करे छॾिया अथऊं। फली अचे तुन मथां ज़ोर रखां थी, ठाह करे जान छॾाए। पोइ हर को पंहिंजे दर वेठो हुजे, खॾ में वञी पवे अहिड़ी दुश्मनी। भाॼी ठाह भले थे, पर मूं ते हिकिड़ी महिरबानी कजो, जीअं मूंखे खून बाह में न ॾियनि। मां कोशिश कंदसि। जेकॾहिं ॿियो को चारो न निकितो त तोखे पंहिंजे भाइरनि जी ख़ातिर या कुर्बानी ॾियणी पवंदी। उते तोखे ख़ुशि रखंदा, कुझु बि कोन चवंदा। जेकॾहिं कुझु चयूं त मां त वेठी आहियां न, कोन छॾींदी सान। तूं परेशान न थी, छिको मालिक खे मंज़ूर। ॾिसूं त छा थो थिए। न जो मकसद त रईस जा चमचा पहुची आहे, वली दाद जी ज़मीन ऐं माल मता जी सार संभाल लहण लाइ। इहो मोह ॾियण असांजे त कंहिं कम कोन आयो, पर वलीदाद जे विच में बीठो आहे। ओए हाणे छा थींदो बाबा? छा वरी छा थींदो? ॾियो मूंखे इजाज़त त हई गोॾनि वारियूं बंदूकूं सभिनी खे मंदो टुंडो करे हितां रवानो थो कयां। राजा असां एतिरा मोतबर कोन थिया आहियूं जो वलीदाद सां गॾु रईस सां बि दुश्मनी विहायूं। त पोइ छा असां हिन ॻोठ में रही सघंदासीं? चाचा मुर्सी कयई त वलीदाद खे बि टोटा चबाए छॾियई। पुट वलीदाद खे इन हद ताईं पहुचाइण जे लाइ मूं छा नाहे कयो? न त इहो सूबेदार सां जो साथ कॾहिं बि कोन ॾे हा। मूं अहिड़ो को ऑफिसर कोन छॾियो आहे जंहिंजे दर ते मां भलो साईं खणी न वियो हुजां। सरकार फील मस्त आहे, पर जॾहिं सच्चाई ते चढ़े न, ऐं सच्चाई ते चढ़िया त वलीदाद वारनि खे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾींदा। पर अमान वलीदाद झुकियो नाहे झुकियो। हू तॾहिं झुकंदो जॾहिं रईस हुन मां हथ कढंदो। फिलहाल त वलीदाद खे छोरो छिनू करे छॾियो आहे, बाक़ी अधमो करण जे लाइ रईस सां वञी थो मिलां। चाचा इहा त मुर्सी कर, सिर्फ़ रईस खे विच मां ॿाहिरि कढ। पोइ जेकॾहिं वली रंभू करे अची तोसां ठाह न कयो न त मुंहिंजो नालो लाहे कुते ते रखजा। इएं ई थींदो, बिल्कुलु इएं ई थींदो।
ठाव कंदासीं, जरूर ठाव कंदासीं, पर वली दाद के पंजन पेरन में झुकाए पोइ ठाव कंदासीं। इहो मुझो तव्हां ॿिन्ही सां वाइदो आहे। जबल इहा तई मुड़सी, तूं बि पाण खे मुड़स माण्हू पियो सम्झी। ॾिस सावण हणी वलीअ जा ढां ई कढी छॾिया। खुदा कंदो, अलाह कंदो तेने मोए वलीअ जूं अञा बि पाड़ू पटबियूं। घणो ई मुंहिंजी न्याणीअ जे मथां ज़ुल्म कयो अथई। हाणे इन्हनि सभिनी जो आख़िरी वक़्तु अची वियो आहे। सभु मुआ वञी जेल में पवंदा त असां पंहिंजी नाज़ा खे वठी पंहिंजी ॻोठ हलंदासीं। मूंखे नथो लॻे त वली सावण अॻियां एतिरो जल्दी मात खाईंदो। अब्बा वो ॿुधो न अथई, अंधे जे बख खां मोला बचाए। ऐं जेकॾहिं को अंधे जे भाकुर में अची वियो त निपूड़े साह कढंदो। ऐं हिन वक्त भी वली सावण जे बख में आहे। सो अबा मुश्किल जान छॾाईंदो। ॾिसो था इहो मलाकड़ो किथे हणी तंग थो करे। सावण, मां तव्हांजे विच में टंग न हणाई ऐं नई मां तव्हांजे विच में अचण थो चाहियां। दुश्मनी तव्हां मर्दनि जे विच में आहे, पोइ माल मिल्कियत ऐं औरतनि कहिड़ो ॾोकियो जो उन्हनि खे पंहिंजी दुश्मनीअ में पाड़ियो पिया। ऐसा जॾहिं मुंहिंजी भाॼीअ खे घर मां तड़े पूरे ॻोठ जे साम्हूं हुनखे थोला ॾेई रवानो कयूं, उन वक़्त तव्हांजा उहे उसूल किथे हुआ? पोइ उनखे वापसि घर में कंहिं विहारियो? मूं वली दादा खे चई उनखे वापसि घर में मां ई विहारियो। इन करे चवां थो तव्हां मर्द विड़ी वञी पाण में मरो, मां तव्हांजे विच में कोन ईंदुसि। बाक़ी फसल सुके, माल मरे, औरतुनि खे रुसवा कयो, इहो मां हरगिज़ कोन ॾींदुसि। ऐसा मूंखे रत जूं मानियूं पेट में आहिनि, रत जूं मानियूं। जेसि ताईं मां इन्हे वली दाद खे सिर नंगो करे पंहिंजनि कदमनि में न झुकाईंदुसि न, तेसि ताईं माठ करे कोन विहंदुसि। इन्हीअ करे मां तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ थो कयां त तव्हां महिरबानी करे पंहिंजा हमराह वापसि कयो ऐं असांजे झेड़े खां निकिरी वञो, न त मां भलो साईं खणी तव्हांजे दर ते वेही रहंदुसि। तूं होश में त आहीं सावण? भाउ जे मौत खां पोइ मुंहिंजा होश ख़ता थी विया आहिनि रईस। इन्हे वली दाद खे झुकाइण जे लाइ मां हर हद ओरहांगे ॾींदुसि। सुभाण के सिज में जेकॾहिं तव्हां पंहिंजा हमराह वापसि न घुराया त पोइ मां भलो साईं खणी तव्हांजे दर ते वेही रहंदुसि। पोइ भली तव्हां भले साईं खां ॾाढा थी वञो। अरे सर यकीन करियो मां पंहिंजे माल लाइ गाह करण पियो वञा, वलीअ वारनि लाइ न। तूं वञ, मां तुंहिंजे लाइ हिते न आहियां बीठो। अरे सर हिकु ॻाल्हि चवां, नाराज़ त न थींदो? चओ। अरे सर असांखे त वलीदाद जे वथाण तां धिका ॾेई कढी छॾियो, असीं त हलिया वियासीं, पर रईस जा ॿिया माण्हू ते कमु पिया कनि, उन्हनि खे त कुझु बि कोन था चओ। बसि हाणे बसि, उहे बि तमामु जल्द तोखे हिते नज़र बि न ईंदा। हल हाणे।
अजय रुस्तम के ये घणो घर खां ॿाहिरि न छॾे। वली दाद हींअर होश में नाहे। कॾहिं न अकेलो रुख चढ़ी वियुसि तो बल्लू घोटे छॾींदुसि। अदा केर समझाए रुस्तम के, केर समझाए? ॾाढो थी चवांसि पर मुंहिंजी ॿुधे ई कोन थो। अजय वली दाद असां एतिरी कई आहे। समझी थी त हू ॻोठ खां ॿाहिरि वञी दोस्तनि वटि सुख जी निंड कंदो हूंदो। अजय हू राति ॾींहुं असांजी ताड़ में आहे, ताड़ में। ऐं रुस्तम इहा ॻाल्हि सम्झे ई नथो। ऐं रुस्तम जे लेखे त असां हुनखे भॼाए कढियो आहे ऐं हाणे हू ॻोठ जो रुख ई न कंदो। अदा अचे त तूं सम्झाईसि, बाक़ी मुंहिंजी त मञे ई कोन थो। अचे त मां सम्झायांसि थो। संदसि लापरवाही जे करे अची न वञे आज़ार में। न नाज़ा न, ये लाचारी ऐं बेवसी जा गोड़ा गाण छॾे दे। मां अञा ज़िंदा आहियां। जबल तोखां सिवा मूं मथां छा गुज़रियो आहे उनजो तूं अंदाज़ो बि नथो करे सघीं। नाज़ा तुंहिंजो ॾुख सूर मूं पंहिंजी दिलि मथां महसूसु कयो आहे। तुंहिंजे करे, सिर्फ़ तुंहिंजे करे मूं पंहिंजो पाण खे ज़ालिमनि जे हथ विकिणे छॾियो आहे। मुंहिंजो जिस्म ज़ख़्मनि सां चूर चूर आहे। पोइ बि मूं हार न आहे मञी। त पोइ तूं छो थकिजी पई आहीं? छा तोखे तुंहिंजे जबल मथां एतबार न आहे? जबल धड़ दुश्मननि जे विच में तूं अकेलो आहीं। कुदरत वारो असां सां गॾु आहे नाज़ा। सभु दुश्मन घोटिजी विया। हाणे तूं ऐं असां हितां तमामु जल्द वापसि ईंदासीं। इहो नामुमकिन आहे जबल। हितां शायद मां कॾहिं बि वापसि न हली सघां। पंहिंजी मिटीअ जी महक खे शायद मां कॾहिं बि महसूस न करे सघां। मां हिते ई दफ़न थी वेंदसि। न नाज़ा न, ये ॻाल्हियूं न कर। तूं ऐं असां तां जल्द वापसि हलंदासीं। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। जेकॾहिं तोखे मूं मथां यकीन आहे त। पंहिंजो पाण खां वधीक त तो मथां यकीन आहे जबल। पोइ तूं मूंसां वाइदो कर नाज़ा। तो मथां भले ज़ुल्म जो पहाड़ किरे पर तूं कॾहिं पाण खे मारण जी कोशिश न कंदी। जॾहिं ज़ुल्म मुंहिंजी बर्दाश्त खां वधी विया तॾहिं मूं इहो कदम खयो। जेकॾहिं ॿीहर ईअं तो कयो त मां बि ज़िंदा न रहंदुसि नाज़ा। वाइदो कर मूंसां। रब जी ज़ात मेहरबान आहे। ॾुखनि पुठियां सुख ज़रूर ईंदा आहिनि। ॾिसजांइ नाज़ा, तमामु जल्द असां पंहिंजे कखनि में हूंदासीं।
उहे ई बकरियूं हूंदियूं। तूं ऐं मां उन्हनि ई पटरनि ते रांदियूं खेॾंदासीं। जबल सफ़र ॾाढो अड़ांगो आहे, पर उम्मीद त वापसि हलंदासीं। सफ़र केॾो बि अड़ांगो छो न हुजे नाज़ा, पर मां तोसां हर कदम ते गॾु आहियां। मां जन्नत मां हाँ। तू इन वक्त मां छा कयां जन्नत? सावण निभागे पुलिस खे भी पाण सां मिलाए छॾियो आ। ॾाढा सूबेदार खे पैसा खारायम, पोइ भी फ्री हो। वली ये चोरन जिया आखिर केतिरो वक्त ये लिखंदो रहंदे? जेस ताईं ने सावण ई छोरे रुस्तम खे खत्म न कंदुस। ब अग में ही जेल में आहिनि, बाक़ी हाणे हिन खे मारे तू भी जेल में हलियो वञ। पोइ असांखे कंहिंजे सहारे छॾे वेंदे? त पोइ छा कयां? तू ही ॿुधाए त छा कयां? सावण जो वञी पेरनि ते हथ रखा? न, पेरनि ते हथ रखण जी ज़रूरत न आहे, बस ठा करे छॾ, इन में ही भलाई आहे। भलाई आ? केड़ी भलाई आ? पंहिंजी भेण जो संग खून बहा में ॾियां? दुनिया जो तू पहिरियों मर्द नहीं जो खून बहा में संग थो ॾी। अॻ में अलाए केतिरा ॾेई चुका आहिनि। जेकॾहिं तो ॾिनो का वॾी ॻाल्हि त नाहे। खुदा खे मन जन्नत, माठ कर। अगे ही मुझो दिमाग फाटे थो, वधीक मूंखे बेज़ार न कर। बेज़ार कान थी कयां, सही थी चवां, इन्हे में ही असांजी भलाई आहे। ठीक आहे, ठीक आहे, सुभाणे मां वञी रेस सां मिलां थो। कुछ सोच, आखिर केस ताईं ये वडेरे जा माण्हू असांजी ज़मीन ही माल चुकंदा? आखिर उहे भी थके हथ कढी वेंदा हलिया। पोइ ये सब आबाद ज़मीनूं वीरान थी वेंदियूं ऐं ये वठाण बर्बाद थी वेंदा। तुंहिंजी इज्जत इन्हे में नाहे त अॼु तुंहिंजे हथ में बंदूक आहे। तुंहिंजी इज्जत उन्हे में हुई जॾहिं तूं मानी मखण वारो हुई। पंहिंजी ज़मीन, पंहिंजो माल, इज्जत सां वक़्तु पियो गुज़रे, ऐं हाणे त अची बर्बादी जे किनारे ते पहुता आहियूं। ऐं जेकॾहिं वली अञा बि तो पंहिंजो पाण खे न संभालियो न त असांजो नालो निशानी मिटिजी वेंदो। चयो महिनत ठाह कंदुसि, हाली मूंखे आराम करण ॾे। 2 ॾींहंनि जो उजाॻो आहे। तूं आराम कर, पराइन दरनि ते केतिरो आराम ईंदो। वली जे सावण मूं दर बि भलो साईं खणी आयो न, त मां तुंहिंजो साथ ॾेई कोन सघंदुसि, ऐं पोइ तुंहिंजो फसल तबाह थी वेंदो ऐं माल मरी वेंदो। इन खां पहिरीं जो सावण तोखे अची तबाहीअ जे किनारे ते बीहारे, वली मुंहिंजी सलाह वठ। भलो इन में अथई त खून बहा में संग ॾेई ठा करे छॾ। सावण असांजी सोच खां वधीक गहरो निकितो। उहो अहिड़ो चिचिड़ आहे जेको चिंबड़े त रत पीअण खां सवाइ न छॾे। वधीक तुंहिंजी मर्ज़ी, बाक़ी भलाई त ठाह में ई अथई, न त तुंहिंजनि हमराहनि खे सज़ा लॻी वेंदई। तुंहिंजा ॿार घर खां बेघर थी वेंदई। वली तूं किथों जो न रहंदे?
मां गोठ जियो ठायो हाणे ठायो मुझे ला घणो सियाणो न थियो ने भागा गिदड़ भी हाणे डर ते पाची तो चियो थे जॾहिं गोठ ते नज़र पई थी तॾहिं वञी साह पियो थई अम्मा आया शींहं पर तुंहिंजी गहपीअ गिदड़ करे छॾियो आहे हाँ छॾ हलो हलो ने भागा सावण मां जान छॾाइण जो आख़िरी हल आहे ठाह करण। माण्हू छा सम्झंदा त असां कमज़ोर थी वियासीं। हा कमज़ोर, पर जेकॾहिं मूं सावण सां ठाह न कयो त मुंहिंजो माल बुख मरी वेंदो, मुंहिंजूं ज़मीनूं केराबाद ऐं घर वीरान थी वेंदा। भली माण्हू कुझु बि सोचनि, पर मूंखे पंहिंजे घर ऐं ॿाहिरनि जो सोचणो पवंदो, सोचणो पवंदो। मिली वई मुबारक ढोलण जे शादीअ जी मिली वई मुबारक पुटड़े जे शादीअ जी रुठा कीअं परछाया मां कहिड़े बहाने रुठा कीअं परछाया मां कहिड़े बहाने ओ हार ढोलण जो मां लाड़ा वणाया पंहिंजे पुटड़े खे मां ॻिचीअ में पाराया मिली वई मुबारक पुटड़े जे शादीअ जी मिली वई मुबारक ढोलण जे शादीअ जी। अरे मुंहिंजा अब्बा मां इहो पहिरियों बेवकूफ़ ॾिठो आहे जेको पंहिंजी शादीअ जी ख़ुशीअ में पाण पियो थो कुॾे। क्लियर तो कुडा बाबा क्लियर तू गाड़ी छड अमा तू दो लगे कुट त मां तोके धमाल हणी ॾेखारिया ठीक अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग सब चरिया खरिया अचे मुंहिंजे ॻिचीअ में लॻा अमा ने खुशी मां तुंहिंजा पेर चुमा मता 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 पेर चुमिया अथई त पोइ मां अमा तुंहिंजा मां हथ चुमा अड़े छॾ त सही घणो न वणाए रिश्तो थी वियो आहे बाक़ी हाणे को हथ पेर हण त तुंहिंजी शादी करायां बाक़ी मां हिन महिल ताईं छा पे कयो ही हथ ॾिस ही वरी पेर ॾिस ॾिस अड़े मां मरां बचां मुंहिंजो मक़सद इहो आहे त तूं माल गॾु करे त को शादी करायां धाम धूम सां अमा बाबो माल पिनण जो मुड़स माण्हू थई अमीरनि जा पाचा ई पटे वेंदो आहे बाबो गरीब जो ॿार जाॾे काॾे तयार हो जेको पहिरियां मालिक आहे न उधर ते उहे माण्हू नंढा खयो पोयां पिया घुमंसि छोरा या ग़लति कलामी न कर। मां उधर ते माल थोरे काहे ईंदो आहियां, मां दरवेश आहियां, माण्हुनि खे दुआ ॾींदो आहियां, उन जे बदिले में मूंखे माल काहे ॾींदा आहिनि, इन में कहिड़ो हर्ज आहे। बाबा वारो कर तकड़ कर इहो दरवेश वारो शुकारो मूंखे भण त मथे चंड मां पंहिंजी कुंवार खे वठी अचां शादी वादी थी वेंदी है न ठीक जल्दी कर 5 रुपया घटि कम खे पट। अरे ढोलण अब्बा जेसी ताईं 20,000 मुझे तरिये ते अचे न रखंदे न त ख्वाब में भी शादीअ जो न सोचजांइ। हां 20,000 ढोलण हिकड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ठीक 5 रुपया घटि हाणे जल्दी कम खे पट। अमा अमा तू परवाह ही न कर मथो जो सूमर ईंदो न इन ते तुझे हथ में 20,000 पूरा ॾींदो मता मता छोरा कंखों उधर ते माल कायो थी केर कर्ज लाहींदो केर मोह ॾींदो न न न न कुछ को न कंदा थी रुगो बाबे के बटन में ला खपाईंदा। अरे ये न कजा मथो ची थी न मैं मता कर्ज खणे उथी लगे न कढ ॾिसो त छोरा को विधन न गंगाड़ू ॻिचीअ में चए सच थी भागन परी आहिनि ॿई उस्ताद कोन न सुधरिया ऐं जंहिंखे बि चवनि न कुझु त उन्हनि खे झलजाए सादगीअ में विहांउ कंदासीं कर्ज़ न खणंदासीं केरु लाहींदो। हा ॻाल्हि वाह जो कई थी वञा त तकिड़ो वञा न त वरी इहे अलाए काॾे विया। नाज़ा ही वक़्तु आहे जेकॾहिं अॼु न निकितासीं न त हितां कॾहिं बि न निकिरी सघंदासीं। जबल
इहा ॻाल्हि बाबा ऐं अम्मा सां करे ॾिस त उहे छा था चवनि। नाज़ा सोट वारनि फसल में चक विधो आहे, कदम ई कोन था। मां 2-3 दफ़ा सोट वारनि सां ॻाल्हाए चुको आहियां, चवनि था त पको फसल छॾे कीअं हलूं। कुछ सोच नाज़ा, वलीदाद ठा लाइ भॼंदो थो अचे। जीअं हुननि जो ठा थियो न ऐं मौलादाद ॿाहिरि आयो न, सभ खां पहिरियां वलीदाद तुंहिंजो निकाह मौलादाद सां कराईंदो। पोइ छा तूं उनखे क़बूल कंदी? जबल, मां ज़हर खाई मरी त सघां थी, पर ॿियो निकाह इन घर में कॾहिं बि न कंदसि। पोइ समझाए पंहिंजे पीउ मां खे नाज़ा। हींअर त अबा ऐं अम्मा गाह ते वियल आहिनि, सुभाणे मां सवेर ईंदसि, पोइ हिननि सां ॻाल्हाईंदसि। जेकॾहिं मुंहिंजो चवणु नथा वठनि न, पोइ तूं ऐं मां निकिरी हलंदासीं। न नाज़ा न, हितां सिर्फ़ु तूं ऐं मां नथा निकिरी सघूं। जेकॾहिं असां ईअं कयो त असांजो पूरो ख़ानदान आज़ार में अची वेंदो ऐं होॾां हली मां पंहिंजनि खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि त सभिनि जी ज़िंदगी दाव ते लॻाए पंहिंजो सिर बचाए मां हिते आयो आहियां। नाज़ा, मां बुज़दिल न आहियां। पंहिंजे नंगनि जे करे मूं बार ज़हर जो ढुक पीतो आहे। जेकॾहिं असांजा हिते ॿार न हुजनि हा न, त मां वलीदाद खे ॿुधायां हा त मर्दनि सां दुश्मनी कीअं कबी आहे। पर मां छा कयां नाज़ा, मुंहिंजा हथ ॿधल आहे ऐं ओसी ताईं मां आज़ाद थी पंहिंजे दुश्मननि सां नथो विड़ी सघां, जेसीं ताईं असांजो पूरो लॾो हितां नथो निकिरी सघे। जबल, असांखे हितां निकिरणो आहे, हुननि सां विढ़णो त न आहे न। जंहिं ॾींहुं तूं मां हितां निकितासीं, ईअं सम्झ उन ॾींहुं वलीदाद पोयां बार ॿारींदो। उन करे मां चाहियां थो त सोट वारा अॻ में हितां निकिरी हलनि। खैरनि सां जीअं सोट वारा ॻोठ पहुचंदा, तीअं पोयां तूं मां निकिरी हलंदासीं। त पोइ छा वलीदाद ख़ामोश वेंदो? नाज़ा, अकेले सिर तोखे संभालण, तुंहिंजी हिफ़ाज़त करण मूं लाइ मसइलो न थींदो, पर पूरे धण खे मां अकेलो संभाले नथो सघां। ठीकु आहे, सुभाणे इहा ॻाल्हि मां अबा ऐं अम्मा जे दिमाग़ में विहारियां थी। तूं वॾो आहीं, बहितर समझी थो, छा खून बहा में संग ॾींदे? अदा पीरल जो खून त उन्हनि छोरनि कयो आहे, पोइ कूड़ ते क़ुरान कीअं खणंदा? तो भां कर, तोखे ने मोए सावण जी ख़बर कान्हे? हू पंहिंजे बचाव लाइ हिकु छा पर 10 क़ुरान खणी वेंदो। इहा त मूंखे बि पक आहे, पर मां सावण खां साख कोन वठंदुसि। छोरे रब्बू ऐं रुस्तम खां क़ुरान शरीफ़ ते हथ रखाईंदुसि। जे हू एतबार ॾियनि त छा तूं संग ॾींदे? हा संग ॾींदुसि, पर उन लाइ बि मूं रस्तो सोचे छॾियो आहे। संग ॾियण खां पोइ बि उन्हनि जे घर में सुकून न रहंदो। हाँ, उहो कीअं? वक़्तु अचण ते तोखे ख़बर पइजी वेंदी। फ़िलहाल सब्र कर, ॻाल्हियूं थियण ॾे। जायो दुश्मनन जे दरजे अॻियां बीहण जी ज़रूरत न आहे, पर चाचा पंहिंजे दरजे अॻियां त बीही सघूं था न, पर ज़रूरत कहिड़ी आहे? जॾहिं मूं
दुश्मनन जे रातुनि जूं निंडूं हराम करे छॾियूं आहिनि त पोइ तव्हांखे आवाम फिटाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पापा अञा बि ज़रूरत आहे दुश्मनन जी दिल मथां मुंग ॾरण जी, अञा बि ज़रूरत आहे। इहा तव्हांजी तकड़ ऐं होथड़ पाई तव्हांखे ई नुक़सान ॾींदी। असांखे कुझु बि कोन थींदो चाचा, असांखे कुझु बि कोन थींदो। तूं वॾी सवड़ पाए सुकून जी निंड वञी सुम्ह। हिननि खे जेतिरो बि रोकींदे न अदा ओतिरो ई ज़िद कंदा। चाची सब्र में छा मिलियो? जेतिरी ठर कईसीं न ओतिरो ई वली दाद वारा असांजी गिचीअ में अची पिया। ऐं जॾहिं न बंदूक खे तेल हयोसीं पोइ वञी उठ खे पतण यादि आयो, पर मां हिन वक़्तु उठनि खे गोॾनि भर झुकाए छॾियो आहे। तव्हांजी हिक बि ग़लती असांजे गिचीअ में पइजी वेंदी। इन करे चवां थो त का बि जल्दबाज़ी न कयो। पापा का बि जल्दबाज़ी कोन कंदासीं, पंहिंजे दर ते ई बीहंदासीं, उतां ई वापसि मोटी था अचूं। अच सोट। अब्बा जबल सही थो चए, फसुल खणो खॾ में। जेकॾहिं वली दाद वारनि जो ठाह थियो त असां लाइ नए सिर मसइला पैदा कंदा। अदा खां पुछो उनजी छा सलाह आहे? एतिरी मेहनत कई आहे, हाणे पक्को फसुल छॾे हलिया हलूं। सोट वली दाद वारा अहिड़ा उबता सुबता हिसाब कढी रखंदई जो फसल में दाणो भी कोन मिलंदई, पर रहंदो घरों पैसा ॾियणा पवंदई। पुट इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। हू वॾा ॾींगा माण्हू आहिनि। केतिरा बि ॾींगा छो न हुजनि, पर परायो हक़ कोन खाईंदा। हक़ जी ॻाल्हि ई न कर अदा। जेका पहिरियां हुननि कई उहा तोखां विसरी वई आहे ऐं हाणे वरी हुननि खे हक़दार तो कोठी। भाॼाई तव्हां वञो त भले वञो, बाक़ी मां पक्को फसुल छॾे कोन हलंदुसि। हा जेकॾहिं ओॾां वस थिए हा न त पोइ पक्को फसुल बि छॾे हलिया हलूं हा। हिते पक्को फसुल छॾियूं ऐं उते रण में हली बुख मरूं, तंहिं करे मां भाॼाई कोन हलंदुसि। तव्हां वञो त भले वञो। बिचारा 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 अदा वारे जी ॻाल्हि त ॿुध, काॾे थो वञी? सफ़ा तवाई में आहे, हाणे कंहिंजी कोन ॿुधंदो। सोट ॿुधी अदा जी ख़बरूं। हाणे जेका तुंहिंजी सलाह। अब्बा मां त चवां थो सुबुह जो लॾो तयारु कयो, असांखे ॾिसी पाणी चाचा बि तयारु थी वेंदो। कोन हलंदो, वॾो ज़िदी आहे। पोइ हिन खे छॾे असां बि त कोन था हली सघूं न। उहा तव्हांजी मर्ज़ी आहे भाॼाई। मुंहिंजो कमु हो तव्हांखे मुसीबत खां आगाह करणु। हाणे मुसीबतूं जॾहिं तव्हांजे सिर मथां ईंदियूं न तॾहिं चवंदो त जबल ठही वियो। वैसे सावण अहिड़ो चिचड़ निकिरंदो मूं त इहो कॾहिं सोचियो बि न हो। चिचड़ न रबड़ अथई रबड़, जेॾो छिकींदेसि इंघंदो वेंदी, पर टुटंदी कॾहिं बि न। इन जो सुठो हाल अथई त ठाह करे छॾियो। बाबल साईं नहीं करे त आयो आहियां। रख तारीख़, घुराए उन निभागे खे। ॻाल्हियूं त थल आहिनि, वरी बि वो साॻियो ई शर्त रखंदो। शर्त क़बूल आहे रेस, पर एतबार वठंदुसि उन जे छोरनि खां। ठीकु आहे वली, त पोइ मां सुभाणे ई घुरायां थो सावण खे, त पोइ ॻाल्हियूं बि सुभाणे ई थियणु घुरिजनि। जॾहिं ठाह बि कयां थो त पोइ पंहिंजे हमराहनि खे जेल में सड़ण छो ॾियां। अला भलाई कंदो, ॻाल्हियूं सुभाणे ई थी वेंदियूं।
हिन जो ॻाल्हि आहे ॿुधाए घणो वठंदे? रेस अरे असां रही आहियूं, असां गरीब फ़क़ीर जा पुट। जंहिंखे काटन जा कपड़ा ऐं मथे ते टोप था ॾिसूं न, असां त सभिनी खे रेस था सम्झूं। भला जी रेस चयो अथई त असांजो कदड़ो कजाए। ॿुध हिन जा घणा वठंदे, जल्दी कर, 5 रुपया घटि, कम खे पट। रेस तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि, इन्हे बकरी जा मां वठंदुसि पूरा 9000, न रुपयो घटि न रुपयो वधीक। अरे तारल 9000 हिकिड़ी, 9000 ॿी, इहे थिया 18000। ॿुध इन्हे मां त असांजो कमु थींदो ई कोन। हाँ, अम्मा के तो 20,000 रुपया खपन। रुगो अम्मा के डोकर ना आहिनि ॾियणा, इन सां गॾु मां घोट बि बणबुस, मूंखे बि खीसे में ख़र्च पाणी खपे न। ॿुध दा भला 3 बकरियुनि जा लाॻीतो घणा वठंदे? रेस तव्हांखे 3 बकरियूं लाॻीतो टोटल 25,000 में ॾींदुसि। ठीक है तारल 3 बकरियूं तू चूंडे का बस 5 रुपया घटि, कम खे तकड़ो पटल। असली है या हाँ या हाँ ठीक है सही है। बाबा रेस पैसा करे ॾींदो? पैसा जड़ा पन्ना असांजा डोकर बकरियूं बि कोन खाईंदियूं। 3 महीननि खां पोइ ॾींदो साईं। कढो तो हाँ तो कढ बकरी मां। भाऊ छा थियो? चए थो त 3 महीननि जो उधर कोन कढुसि। हाँ छो न कंदे 3 महीने जो उधर तो गरीब डाली न खाई वेंदासीं जा, गरीब ॿार जाने काढे तयार। उधर टके जी कोन कंदो साईं, पहिरियों पैसा पोइ बकरियूं का। रेस में चवी तो इज्जत बि नथो करी। केड़ा तुंहिंजा पैसा असां खाई वेंदासीं त गरीब जा ॿार मासूम अबड़ इहे त असांजी मां मौला असांजे पीउ खे गोली लॻल आहे। इहे न कर बाबो थी तो हली आया आहियो। बकरियूं तव्हांखे उधर ते ॾियां, अबे जा पादर केरु खाईंदो? हाँ पादर जी ॻाल्हि आहे, पोइ मुंहिंजो भाउ पादरनि जो पको। मां पको तू पको नहीं? अरे मां त पको आहियां मोटरे जो, पर मां घोट बणबुस घोट जी बेइज्जती कराईंदे या चरियो थियो ई छा। तव्हां पाण में सच न कयो। मां उधर ते बकरी कोन थो साव, कोन थी बकरी उधर ते। हलो उधर वञूं था गरीब जो ॿार जाने काढे तयार। रुगो असांखे दड़का ॾिजो। तूं हल। अरे हेॾे तारल सलाह ॾे त कंहिंजो पासो वठूं, 5 रुपया घटि, कम खे पट। भली दाद वारनि ॾे हलूं। हाँ उहे उधर ॾींदा, पर हींअर घर आहिनि कोन। अरे उन्हनि जो नालो न वठो, चरियो थियो ई छा। वली दाद वारनि खां का शइ वठूं ऐं वक़्त ते डोकर न ॾियूं, माना घर में खणी असांखे मोचणा रहणा। इहा बि ॻाल्हि आहे। ॿी का सलाह? रुस्तम हीरा बुआ न, हाँ इन्हनि वटि गाबो बीठो आहे। गाबो घटि में घटि 40,000 त पक्का कंदो। वाह जी ॻाल्हि कई। पोइ ॿुध भाग खे आज़मायूं था, लॻे थो तूं चए हूंदे मुंहिंजो भलो कोन थींदो। है ने भाग जे पुछंदे तुंहिंजी लता ॾोहो मुंहिंजो। त हाणे हल 5 रुपया घटि, हल कम खे पट लिया। हल गरीब जा ॿार। ही छा मूं तव्हां सां खिली ॻाल्हायो आहे? तूं मथे ते चढ़ी वयूं आहियो। न कम न कर, जेकॾहिं कुझु चवां थी तूं जन्नत बुछड़ी। भाॼी तूं ॻाल्हि कर, असां कम कयूं थियूं। मां तव्हांखे ॾिसां? हाँ हिते ई ॿई अंधियूं आहियो, तव्हांखे का ख़बर कान थी पवे। घर में ॿुहारी ॾियणी आहे, थाव मलणा आहिनि, मानी पचाइणी आहे, इहो बि आउं तव्हांखे ॿुधायां। मां रोज़ ॾियारी हणनि तॾहिं थियूं तव्हां कमु कयो, बाक़ी इहे त नथियूं कयो। अदीप हाणे घणो न ॻाल्हाए, असां पाण ई कमु कयूं थियूं। अहिड़ी भागनि भरी तुंहिंजा भाग अची वई ॾहण। भली अॼु त 32 ॿाहिर अथई। हा ॾे ख़बर, त गुलनि वांगुरु पई टिड़ी। छा ॻाल्हि आहे? अड़ी पंहिंजे पुट जी शादी थी करायां पई। तोखे ॿुधाईंदसि जन्नत त ख़ुशियूं कीअं थींदियूं आहिनि। तो 3 ॾींहं दोहल दर ते वॼराया, सभिनी सां ऊचाई तपाई, तव्हांजो घर में मातम थी वई। ऐं हाणे ॾिसजांइ वेही 7 ॾींहं पूरा 7 ॾींहं दर ते दोहल वॼाईंदसि। तुंहिंजे हियाम ते मुंग ॾरींदसि जन्नत मुंग, जे तोखे बि ख़बर पए त ख़ुशियूं थींदियूं कीअं आहिनि। इन्हे ॿुधाइण लाइ तूं हिते पंधु पई आहीं। ईअं
अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग सदाई परावन दरन ते दोहल वजंदा हा असां नचंदा कुॾंदा हासे मुंहिंजे दर ते बि दोहल वजंदा ख़ुशियूं थींदियूं ऐं दुश्मन सड़ंदा। राणी हिनखे ख़ैर ॾेई जल्दी रवानो करीस न त जेसिताईं हिते बीठी हूंदी न पई पंहिंजी इहा बकवास कंदी। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग माण्हुनि खे त ॿियनि जूं ख़ुशियूं ई हज़म नथियूं थियनि। वॼ नंगारा वॼ शाही मोहबत वधे वॼ नंगारा वॼ शाही मोहबत वधे मुंहिंजे राणल झोला मुंहिंजे साणल झोला सदा दुहल वॼे दुश्मन मोर न तगे मुंहिंजे राणल झोला सदा दुहल वॼे। भाॼाई भाॼाई तूं मुंहिंजी ॻाल्हि नथी सम्झी कम खे छॾ पहिरियां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मुंहिंजे वस में हुजे त मां कयां जॾहिं तुंहिंजी सोट ई नथा ॿुधनि त मुंहिंजी कीअं मञींदा। भाॼाई जेकॾहिं तव्हां मुंहिंजी न मञी हितां लॾो खणी न निकितव त नाज़ा ऐं मां हितां निकिरी ईंदासीं। पोइ जेका बाहि भरंदी न उनखे पाण मूं ॾिजो मूं त का बि मार न ॾिजो। जेकॾहिं तो ईअं कयो न त पोयां वली दाद असां मां के हिक खे बि न छॾींदो। ऐं ठाह करण खां पोइ वली दाद नाज़ा जो निकाह मौला दाद सां कयो त छा नाज़ा ज़िंदा रही सघंदी? इहा ॻाल्हि तूं पंहिंजे सोट खे सम्झाए। कोशिश कयमि तुंहिंजे साम्हूं ॾिठी मुंहिंजी कंहिं बि न मञी। ठीकु आहे मां राति वरी ॻाल्हायां थी गफ़ार सां। सुभाणे फ़ैसिलो आहे जेकॾहिं निबिरी विया त तुंहिंजा त भाग खुली पवंदा राणी। नाज़ा भाग तॾहिं खुलनि हा ऐं ख़ुशी बि थिए हा जॾहिं जॾहिं मुंहिंजो संग खून बहा में न पर ईअं ॾिनो वञे हा रबू खे। पर पोइ बि तुंहिंजी शादी हुन सां थींदी जंहिंखे तूं चाहियो आहे। नाज़ा इन खां सुठो आहे त मुंहिंजी शादी ई न थिए हा। छो तूं रबो खे कोन थी चाहे? रबो खे त चाहियां थी पर जंहिं मोड़ ते असां बीठा आहियूं छा ॿ प्यार कंदड़ ईअं मिलंदा आहिनि? इन में त तुंहिंजो को बि ॾोह न आहे राणी। ॾोह त मुंहिंजो न आहे पर पोइ बि वेंदसि त खून बहा में न। ऐं हर ज़बान ते इहा ई ॻाल्हि हूंदी इन खां सुठो आहे त अलाह करे ठाह ई न थिए। जरी अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। इन फ़ैसिले थियण सां वधि में वधि नुक़सानु मुंहिंजो थींदो। ऐं पोइ बि मां चाहियां थी त वधीक खून ख़राबी खां सुठो आहे त ठाह थी वञे। तुंहिंजो कहिड़ो नुक़सानु थींदो? पुछें थी ॼण तोखे त का ख़बर ई न हुजे। पीरल जे मौत खां पोइ वरी मुंहिंजो निकाह मौलादाद सां कंदा ऐं पीरल खां वधीक मौलादाद शकी ऐं ज़ालिम क़िस्म जो इंसानु आहे। हू त पीरल खां वधीक मूं ते ज़ुल्म कंदो। रईस असां भले साईं मथां हथ रखी चऊं था त असां पीरल खे नाहे मारियो। रईस पीरल जे खून मां असांजा हथ साफ़ आहिनि ऐं असांखे का बि ख़बर कान्हे त पीरल खे कंहिं मारियो। हाणे ॿुधायो रइज़त तव्हांजो इंसाफ़ छा थो चए?
वलीदाद डोह डंड भरण लाइ तयारु आहे सावण। चओ त तव्हांखे खून जी बहा 2.5 लख ॾे। पैसा न, खून बहा में असांखे संग खपे, संग। मां संग ॾियण लाइ तयारु आहियां। पर उन खां पहिरियां तोखे लिखी ॾियणो पवंदो। निकाह खां पहिरीं न मां लिखी ॾींदुसि ऐं न शादियुनि तां हथ खणंदुसि। सावण, छा तोखे मुंहिंजी ज़बान जे मथां बि एतबार नाहे? ॻाल्हि एतबार जी नाहे रहिस, पर सभु कंहिंखे पंहिंजा पेर छॾा आहिनि। लिखी ॾियण खां पोइ मुंहिंजा हथ वढिजी वेंदा, पोइ मां कुझु बि कोन करे सघंदुसि। पहिरीं निकाह, पोइ वकील जे साम्हूं लिखत। त पोइ ठीकु आहे, सुभाणे तव्हां निकाह करे छोकिरीअ खे वठी वञिजो। ऐं पोइ मूंसां शहर हली मूंखे लिखी ॾिजो त मां पंहिंजा हमरा आज़ाद कराए अचां। त पोइ मां सुभाणे रब्बूअ खे वठी पहुची वेंदुसि। तुंहिंजो दिमाग़ त ख़राब न आहे थियो सावण। जोगी मोआ, तंहिं करे मां संग जोगी जे पुट रुस्तम खे ॾींदुसि, रब्बूअ खे न। तव्हां संग खून बहा में था ॾियो। उन जो निकाह खणी मां कारे चोर सां करायां। सावण खान ईअं त कॾहिं बि नाहे थियो त खून हिकिड़े जो थिए ऐं खून बहा में संग ॿिए खे मिले। पर मूं ऐं मुंहिंजे भाउ छा विरहायो आहे रहिस? जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ तोखे एतिराज़ छो आहे? निकाह रब्बूअ सां पए या रुस्तम सां? ठीकु आहे वली दाद, पर चाचा जो त पोइ सुभाणे रुस्तम खे वठी अची निकाह सादगीअ सां करे वञिजो। वली दाद मुड़ुस मुंहिंजो मौला मुंहिंजो, मातम बि मुंहिंजे घर में आहे। मुंहिंजी मर्ज़ी आहे, रोज राड़े सां अचां या दुल शरनाइन सां। वक्त जी घड़ी आहे वली दाद, गुज़री वेंदी। छॾीस, जेका मन मस्ती करणी अथसि करे वठे। सावण, तोखे पूरी इजाज़त आहे। सुभाणे निकाह करे छोकिरी वठी वञा। सोट
तव्हां खे केतिरो चयो हुम त हितां निकिरी हलो पर तव्हां मुंहिंजी हिक बि न ॿुधी। वली दादा साण वारनि जो ठा थी वियो आहे। तोसां कंहिं ॻाल्हि कई? सोट पूरे ॻोठ में ॻाल्हि पई हले, नंढे वॾे जी ज़बान ते इहा ई ॻाल्हि आहे। जबल उन्हनि जे ठा थियण या न थियण सां असां ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? भाॼाई असांजा ॾुख सूर वधी ॿीड़ा थी पवंदा। हाणे सावण वारनि जूं कसरूं बि असां लो कढंदा। अॻे असांजे मथां ज़ुल्म घटि कंदा। असांखे वली दादा वारा कुझु बि कोन चवंदा जेकॾहिं तूं शरारतूं न करी त। शरारतूं? हा, इहो ई त तूं अदा वारी छोकिरीअ जे पोयां राति ॾींहुं वती तो भॼंदो। अखियूं फाड़े छा थो ॾिसी? हाँ, मां सही थो चवां। तुंहिंजे नियत खे मां चङी तरह थो ॼाणां। तुंहिंजे मन में जेका बेईमानी है न, उनजी चङी तरह ख़बर आहे मूंखे। ज़बान संभाले ॻाल्हाए सोट। वॾो ई मां तुंहिंजी इज़त थो कयां। इन जो इहो मक़सदु न आहे जो तूं मूं मथां अजायो इल्ज़ाम हणी। इल्ज़ाम न आहिनि, इहा हक़ीक़त आहे। बस हाणे बस गुज़ार। अजय ॻाल्हाइण मां परे वञी पवंदो। सोट खे केर बि हक़ सजन हुजे त वञे तो ॿैठे ते चढ़ंदो। मां चवां थो बस। न त बस कयां? छा कंदे? छा कंदुसि? और कंदुसि मीडिया ते लत ॾेई साहु कढंदो सां। हथ कढ साहु कढंदो। पूरो तखे दिमाग़ कंदुसि। जबल होश न कम वठ। तो हथ कढ। हथ कढ मां चवां थो। भले थोरो न कढ। हथ कढ मां चवां थो। ही छा आहे? पाण में था वठो। हाणे हिन घर में इहो रहंदो या मां? बस हाणे बस। नहदा जब्बर खे हाणे हिन घर में मां पैर रखण बि कोन ॾींदुसि। ऐं चाचा साहब हाणे हिकु कोन कबी। समझा पंहिंजे हिन लाडले छोकिरे खे। समझा दुश्मननि खे घोटे मरोटे पंहिंजे कदमनि में झुकायो आहे। पुट हे थो चए त मां निकाल न कंदुसि। हा चाचा हा, राणी सौट जी मोहबत आहे, मोहबत। ऐं मां उन सां निकाह करण जो सोचे बि नथो सघां। तोखे त सभु ख़बर हुई न चाचा, तोखे सभु ख़बर हुई त पोइ फ़ैसिले में वली दाद खे छो न पियो साफ़ साफ़ चईंदी त राणीअ जो ऐं रबीअ जो निकाह थींदो, मुंहिंजो न। सोट ही सब किस्मत जो खेल आहे। वाह वाह सौट वाह, केतिरो आसानी सां चई वे त ही सभु किस्मत जो खेल आहे। सौट ही हिकु या ॿिनि ॾींहंनि जो खेल न आहे जंहिंखे मां बर्दाश्त करे वञा। पूरी ज़िंदगी जो सवाल आहे, पूरी ज़िंदगीअ जो। जे छोकिरीअ खे तो जी ऐं जान सां चाहियो, सुभाणे उहा छोकिरी हिन घर में तुंहिंजी भाॼाई थी अचे, छा तूं बर्दाश्त कंदी? सोट अञा ॾिसण वारी अख आहे अञा ॾिसण वारी अख। इहो न सोच त मां उन छोकिरीअ सां मोहबत कंदो आहियां। इहो सोच त मां उन छोकिरीअ सां मोहबत कंदो हुयुसि। तुंहिंजे नाले सां जुड़जी वई न त मां पंहिंजी दिल मथां पत्थर रखी छॾियो। मुश्किल आहे सौट, इहो तमामु मुश्किल आहे पोइ हिकु घर में रहण। सौट जेकॾहिं तुंहिंजो मूं मथां एतबार न आहे न त मां ही घर छॾियूं
हलियो वेंदुसि। सोट ॻाल्हि मुंहिंजे एतबार जी नाहे ॻाल्हि मुंहिंजे एतबार जी, पर मुंहिंजो ज़मीर गवारा नथो करे त बस रुस्तम बस, घणो थी वियो। वो छोकरी हिन घर में घर जी दयाणी थी न, खून बहा में थी अचे, खून बहा में। तो सिर्फ छोकरीअ सां निकाह करे अच, तू हुनखे हथ बि न लाजाए, पई हूंदी घर जे कंहिं कुंड में। रब्बा तू वञ वञी फ़क़ीरनि खे ॿुधाए त दुल्हन में शरनाइन खे तयार कनि। असां हिन दर खां वल्लूअ जे घर ताईं दुल्हन में शरनाइन सां कुॾंदा ई नचंदा हलंदासीं। वल्लूअ जे सीने ते मुंग ॾरण, मुंग। जन्नत रात सावण वारा निकाह विझण ईंदा, तूं वधी राणीअ खे कुंवार वारो ॻाढ़ो वॻो न पर कारो वॻो पाराइजां। छा कारो वॻो? माण्हू छा चवंदा? माण्हू छा चवंदा छा न चवंदा उहो न सोच। मां छा थो चवां, तू सिर्फ मुझे तरफ ध्यान दे। समझी वियसि, वली समझी वियसि। तू नाराज़ न थी, इएं समझ त हिन घर मां कुंवार न पर हिकु मैयत वेंदी उन्हनि जे घर। छा थींदो इन रोइण सां, इन दुख करण सां? जेकॾहिं रोइण सां क़िस्मत बदिलजी हा न त अॼु मां हिन घर में न हुजां हा। जेतिरो मां रुनी हुयसि एतिरो शायदि ज़िंदगी में केर बि न रुनो हूंदो। पोइ बि छा थियो? नाज़ा मुंहिंजा सॻा भाइर पंहिंजी ज़िंदगी बचाइण जे लाइ मुझो नज़रानो पिया ॾियनि। कुर्बानी वारी शइ त सभ खां वधीक प्यारी हूंदी आहे। मूंखे पंहिंजे मथां कुर्बान बि कनि पिया ऐं उहा मुंहिंजी इज़त बि नथा कनि। खून बहा में वञा या ईअं वञा, अॼु ताईं उहा कहिड़ी कुंवार हूंदी जेका कारे वेस में घर खां निकिती हुजे। हू तोखे कुंवार बणाए न पर हिन घर मां तुंहिंजो जनाज़ो कढनि पिया। समझी वियसि राज़ा, समझी वियसि। मां हिकु मैयत आहियां जंहिंखे न ॻाल्हाइण जो हक़ आहे, न रोइण जो। राज़ा हाणे मुंहिंजी ज़बान मां तू का भी शिकायत न ॿुधंदी है, न ॿुधंदी है का भी शिकायत। सावण खान असांखे इहो मुनासिब नथो लॻे त दोल वॼायूं। बड़ो फ़क़ीर अॼु दोल खे वॼाए दोल खे त ख़बर पए त सावण जे भाइटे जी शादी आहे, वल्लूअ जे भेण सां शादी आहे। अॼु मूंखे वल्लूअ जे सीने ते मुंग ॾियणा आहिनि, मुंग। तोखे घोर खपे न, मिलंदी तोखे घोर, मिलंदी तोखे घोर। हिन दर खां
वलीअ जे दर ताईं दोल जे मथां डोके जे मथां डोको हुजे। अॼु तुंहिंजे दोल जे ताल ते सावण नचंदो नचंदो सावण नचंदो। हल वॼा दोल वॼा दोल। वलीदाद खान सावण इहो सुठो त कोन थो करे। शायद वकील वञो कुंवार खां हिजाब क़बूल कराए छो। तव्हां वञो।
धीअ तो नाले रुस्तम बलद जोगी शरा शरीयत मुहम्मदी मौजूब मुर्स करे कबूल कयो। मुर्स करे कबूल कयो। मुर्स करे कबूल कयो। वलीदाद खान लिखा पढ़ाई में इजाजत था? इजाजत था। घोट रुस्तम तो के रानी निकाह में कबूला? 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 वली, मां तुझे दुख के समझा थी, पर इन घर जो वडो तू आहीं। जेकर तू पंहिंजा होश हवास गुम करे वेंदे तो मौला दादी अनवर के केर संभालींदो? उहे तो बाहर अचण शर्ती बाहे बारे छॾींदा। ॾिस वली, जेको थियो उनखे विसारे छॾ। इहे ॻाल्हियूं विसारण जोगियूं न आहिनि जन्नत। इन्हनि ॻाल्हियुनि मां पिराइण घुरिजे त मूंखां किथे ग़लती थी जो सावण जहिड़ो चमड़ो बि मूंखे मात ॾेई वियो। वली, मां मञा थी तो हार मञी खून बहा में संग ॾिनो आहे, पर असांजी छोकिरी उते सुख जो पैगाम खणी नाहे वई। इहो तो पंहिंजे अकुल ऐं दाना सां तो उन्हनि जे घर में अहिड़ी चिण गुछले छॾी आहे जो अॻिते हली बबड़ भड़का खाईंदी ऐं इन्हे बाहि में सावण जो घर सड़ी रख थी वेंदो। जन्नत, मूंखे सोच आहे त सिर्फ़ अदा वारनि जी। मां उन्हनि खे कीअं सम्झायां? हू पंहिंजे लाइ फाहो त क़बूल करे सघनि था, पर मुंहिंजे हिन फ़ैसिले खे क़बूल कोन कंदा। न वली न, तूं कमज़ोर नहीं। ही कदम तो पंहिंजे भाइरनि जी ज़िंदगी बचाइण लाइ कयो आहे। जन्नत, तुंहिंजे दिलासे ॾियण सां हाणे कुझु बि न थींदो। जेके ॻोठ वारा मुंहिंजे अॻियां कंध झुकाए हलंदा हुआ न, हाणे उन्हनि जे अॻियां मूंखे पंहिंजो कंध झुकाइणो पवंदो। छा थो चई वली? न, तूं झुकियो नहीं। तो भले साईं ते एतबार करे
इंसाफ़ कयो आहे। हर को माण्हू ईअं ई सम्झंदो त वली दाद भले साईं जी इज़त कई आहे। हाँ जन्नत, जेकॾहिं हू भले साईं ते हथ रखी साख न खणनि हा त मूंखे उन्हनि जी ज़बान ते कॾहिं बि एतबार न अचे हा। बस वली, हाणे घणे सोचण खे छॾ, वञ मौला दाद ऐं अनवर जी पोइवारी कर। अॼु वकील जे साम्हूं लिखी ॾींदो, पोइ त केस ई ख़तम थी वेंदो ऐं अदा वारा 2 ॾींहंनि में ॿाहिरि अची वेंदा। अलाह कंदो ईअं ई थींदो। तूं त मुंहिंजी सोच खां बि वधीक ख़ूबसूरत आहीं। सची? हा राणी, सची। मां मन ई मन में तोखे चाहींदो रहियुसि ऐं मुंहिंजे मन जी मुराद अॼु पूरी थी आहे।